पहिरियां एहसास कफ़ालत प्रोग्राम जी इमदादी रक़म मां कटौती कई वई। हाणे फॉर्म भरण ते बि पैसा वरिता था वञनि। सांगड़ जो इलाइक़ो सिंझोरो, जिते एहसास कफ़ालत जी रजिस्ट्रेशन जे लाइ फ़ी फॉर्म ते 200 रुपया उगाइण जो इंकशाफ थियो आहे। मुस्तहिक़ औरतुनि जो चवणु आहे त एहसास कफ़ालत जो अमलो सेंटर बदिरां बासर जी ओताक ते फॉर्म भरे रहियो आहे। पुलिस जी मिली भगत सां फ़ी फॉर्म ते मुस्तहिक़ औरतुनि खां 200 रुपया उगाड़िया पिया वञनि। नोटिस वरितो वञे। पहिरां इमदादी रक़म मां एजेंट्स पैसा उगाड़ण लॻा। हाणे रजिस्ट्रेशन जे लाइ फॉर्म भरण ते बि मुस्तहिक़ औरतुनि खां पैसा वरिता पिया वञनि। मुस्तहिक़ औरतुनि अहिड़ी शिकायत कई आहे त एहसास कफ़ालत सेंटर जो अमलो सेंटर बदिरां हिक बासर जी ओताक ते फॉर्म भरे रहियो आहे ऐं पुलिस जी मिली भगत सां हर फॉर्म ते मुस्तहिक़ औरतुनि खां 200 रुपया उगाड़िया पिया वञनि। ॻोठाणनि इहा शिकायत कई आहे त नोटिस वरितो वञे ऐं 200 रुपया जेके उगाड़िया पिया वञनि, इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। तफ़सील मालूम कयूं था अनीस लग़ारी खां। अनीस, वधीक आगाह कजो। जी हमीर, टाइम न्यूज़ जो सिंझोरो एहसास कफ़ालत प्रोग्राम जी नई सर्वे ऐं रजिस्ट्रेशन कंदड़ नादरा अमले तरफ़ां पुलिस जी मिली भगत सां वार्ड नंबर 2 में रशीद गार्डन जे पोयां निजी ओताक ते कुझे तरीक़े सां रिश्वत एवज़ फार्म भरण वारे हंध ते छापो आयो ऐं ग़रीब मिस्किन औरतुनि ऐं मर्दनि खां 200 रुपया फ़ी फ़र्द फार्म भरण जो इंकशाफ थियो आहे। टाइम न्यूज़ जी टीम उते पहुती त नादरा जो अमलो ओताक सां भर वारे घर में भॼी वञण में कामयाब थी वियो। निजी ओताक ते मौजूद माण्हुनि जो चवणु हो त असां हाई स्कूल सिंझोरे में क़ाइम एहसास कफ़ालत रजिस्ट्रेशन सेंटर ते वियासीं, जिते एहसास कफ़ालत सेंटर ते मौजूद नादरा अमले असांखे वार्ड नंबर 2 में हिन निजी ओताक ते वञण जो चयो। उते असांखां फ़ी फार्म ते पुलिस वारा 200 रुपया फ़ी फार्म ते वठी फार्म जमा करण जी रसीद बि ॾियनि था। जॾहिं टाइम न्यूज़ जे छापे दौरान ओताक ते मौजूद नादरा अमलो भर वारे घर में भॼी वञण में कामयाब थी वियो। सिंझोरे शहर में एहसास कफ़ालत प्रोग्राम में नए सर्वे ऐं रजिस्ट्रेशन लाइ नादरा अमले तरफ़ां हिन खां अॻु में बि वार्ड नंबर 1 ऐं रॉयल सिटी में बि निजी ओताक ते रिश्वत एवज़ फार्म भरण जो इंकशाफ थियो आहे। उन हवाले सां मुस्तक़िन जो चवणु आहे त हिन मामले जो फौरी नोटिस वठी जेको असांखे रिलीफ फराहम कयो वञे। जी हमीर, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ अनीस।